अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु की इन वीडियो में ॻाल्हि कंदासीं हिकु नए ड्रामे जे बारे में जेको तमामु जल्द सिंध टीवी चैनल ते तव्हांखे ॾिसण में नज़र ईंदो, जंहिंमें काफ़ी अदाकार कमु करे रहिया आहिनि। केटीएन जा अदाकार आहिनि, सिंध टीवी जा अदाकार, जंहिंमें साईं निसार शाह, फरज़ंद मलक उर्फ़ खजू, अब्बास गुल ओढाणो ऐं उन खां अलावा तमामु भला आर्टिस्ट ख़ादम कोकर ऐं उन खां अलावा रेहाना कोकर, ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं उन खां अलावा ॿिया बि तमामु खोड़ सारा सुठा ज़बरदस्त आर्टिस्ट मौजूदु आहिनि, जंहिंमें ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं जन प्रेमी, नूर ज़ौर ऐं ॿिया बि तमामु सारा आर्टिस्ट इन ड्रामे में कमु कंदा ऐं के कमु करे रहिया आहिनि ऐं उन जी शूटिंग जारी आहे ऐं थी सघे अॼु खां ई पहिरीं एपिसोड अची सघे थी। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन चैनल में काफ़ी सारा ड्रामनि जे अपडेट जे बारे में तव्हांखे ॿुधायो वेंदो ऐं उन्हनि जा सीन हिते अपलोड कया वेंदा ऐं उन खां अलावा जेके नवां सॉन्ग रिलीज़ थींदा आहिनि उहे बि हिन ई चैनल ते तव्हांखे मिलंदा। ऐं बराए महिरबानी जेके बि चैनल ते नवां आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ज़रूरु दॿाए ऑल ते क्लिक कंदा, जीअं असांजो हौसलो वधे ऐं ॿिया वीडियो अपलोड करण लाइ असांजी बि दिलि चवे। इन जे लाइ अव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो पसंदि अचण जी सूरत में लाइक लाज़मी कंदा। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां, काफ़ी माण्हू इंटरनेट तां पैसा कमाए रहिया आहिनि ऐं अव्हां बि पंहिंजो यूट्यूब चैनल खोलियो ऐं फेसबुक पेज ठाहियो ऐं तव्हांखे बि इनशाअल्लाह तमामु जल्द ख़ुशख़बरी मिली वेंदी ऐं तव्हांजो बि चैनल मोनेटाइज़ थींदो ऐं तव्हां बि पैसा कमाइण शुरू कंदो। जाम माण्हू आहिनि, इलाही सारा खोड़ माण्हू आहिनि जंहिंजा यूट्यूब चैनल आनियर आहिनि सिंध में ऐं ॿियनि पंजाब में, घणनि सारनि में मतिलबु माण्हू यूट्यूब तां अर्निंग करे रहिया आहिनि ऐं हिकु असां आहियूं सिंध जा जेके अञा ताईं इहा ख़बर न आहे त इंटरनेट तां बि अर्निंग थींदी आहे या इंटरनेट मां माण्हू पैसा कमाइनि था। इन जे लाइ अव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त अव्हां बि पंहिंजो हौसलो वधायो ऐं इंटरनेट ते कमु करणु ॼाणियो। इन जे लाइ अव्हां मूंसां राब्तो कयो, तव्हांखे पूरो डिटेल सां ॿुधायो वेंदो आहे त कीअं ठाहिणो आहे, कीअं हलाइणो आहे। इनशाअल्लाह मिलंदासीं ॿिए वीडियो ते, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।